नाज़रीन, बबरलोह में बदफ़ैलीअ खां पोइ बेदर्दीअ सां क़त्ल थियल नींगर कान्हा कुमार जा वारिस इंसाफ़ जे ओसीड़े में आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे मासूम संदीलो। बबरलोह जो हिंदू मोहल्ला सग़ीर बालक कान्हा कुमार जे अगवा जिनसी दरिंदगी ऐं बाद में घुटा ॾेई ऐं सिरोटा हणी क़त्ल करण वारी दरिंदगी ते अॼु ॿिए ॾींहुं बि उदास ऐं उॿाणको आहे। वारिसनि चयो आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं संदनि एतराफ़ खां पोइ खेनि फांसी न अचण संदनि फटनि ते लूणु बुरकण बराबरि आहे। कान्हा कुमार जे वालिद आवाज़ टीवी अहमदपुर सां ॻाल्हाईंदे चयो त प्यारो ॾींहुं हुयो असांजे गुरु नानक विलादत जीअं ईद मिलादुल नबी हूंदो आहे, उन ॾींहुं मुनासिबत सां असांजो ॾींहुं हूंदो आहे। उहो ॾींहुं असां पंहिंजो मल्हाए रहिया हुआसीं। उहो असांजे शहीद कान्हा खे उहो ॾींहुं नसीबु थियो आहे। गुरु नानक जे जनम ॾींहुं ते असांजो जेको हिन महिल ताईं पुलिस जे कारकर्दे में जेको आहे उन मां मुकमल तरह मुतमइन आहियूं। अॻिते लाइ जेको बि ॾिसूं था बसि वारियूं गुज़रियूं शादियूं कनि असां सां केतिरो सहकार थियूं कनि छा कहिड़ो थो थिए, उन जे बारे में असां बि ॿियनि वसवारनि खे चवंदासीं असांजो साथ ॾियनि। बबरले में इंसानियत सोज़ ऐं लिंग कांडारींदड़ सान्हे ते ॻाल्हाईंदे कान्हा कुमार जे चाचे भगवान दास चयो त हू केस में फरियादी आहे। केस में अगवा, ज़िना ऐं क़त्ल समेत वाॻियल कलम शामिल कया विया आहिनि ऐं हू खैरपुर पुलिस जी कारकर्दगी मां मुतमइन आहे। पुलिस में हुयासीं त असांखे मूंखे इतला मिलियो त बाबा हिकिड़ो लाश हथु आयो आहे। हिते आयासीं त जीअं हिते असां आयासीं घर ॾे अचां पहुतासीं न त उन्हनि चयो बाबा हेरा खणाए विया त बेहोश आहे। असां मां वरी उते महिल उतो ई हेरा हॉस्पिटल हलियो। उन खां पोइ उते हेरा हॉस्पिटल में हिन मूंखे मुंहिंजे भाउ प्रीतम दास मूंखे फ़ोन कयो त बाबा छा थियो, कीअं आहे। मां चयो बाबा पहुतो न आहियां। मां जीअं पहुतमि पोइ छा कई त उनजो बाबा उनजो डेथ थी चुको आहे, कान्हा डेथ थी चुको आहे। उन खां पोइ असां उते DSP हुयो, उन सां गॾु जेके हुया उहे मुंहिंजो भाउ हुयो। ॿियो उनजो जेको कातिल आहे उनजो भाउ बि हुयो। अफ़सोस त अक़लियती अॻुवाण ऐं तक जा चूंडियल नुमाइंदनि मां को बि हुननि वटि हिन महिल ताईं लड़ी न आयो आहे। मासूम संदीलो, आवाज़ TV, अमनपुर।